हिन हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं जमाल शाह जे सॼादे नशीन साईं इमरान शाह वटि। उन खां असीं 3 डिसंबर वारे जे ॾिहाड़े जे हिसाब सां पुछंदासीं त साईं जन कहिड़ी तयारी कई आहे। 3 डिसंबर पब्लिकेशन ऑफ इबरत जे सरवाण काज़ी असद साहब जे तरफ़ां खां जेको 3 डिसंबर ते ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे, उन जो साईं खां पुछंदासीं त केतिरी तयारी कई अथसि 3 डिसंबर जे हवाले सां। साईं इमरान शाह, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जे यादि कयो तव्हां। पंहिंजो असांजो वेझो ई आहे कल्चर डे ऐं सकाफ़त जो जेको ॾींहुं आहे सो उहो वेझो आहे 3 डिसंबर ऐं पूरी सिंध में तयारी हले पई। जेके असांजा सिंधी दोस्त आहिनि, भाइर आहिनि, ऐं सिंध खां अलावा जेके फॉरेन में जिते जिते बि असांजा सिंधी भाइर आहिनि उहे कल्चर डे जे हवाले सां तयारी करे रहिया आहिनि ऐं हर साल ज़ोक शौक़ सां जेके आहे सो मल्हाईंदा आहिनि ऐं पंहिंजो जेके कल्चर जूं जेके कुझु शयूं आहिनि, अजरक आहे, पंहिंजो टोपी आहे, जेको असांजो कल्चर आहे उहे टोपी पाईंदा आहिनि ऐं अजरक जेके आहे सो पंहिंजो जेको आहे सो पाईंदा आहिनि ऐं पंहिंजो रैलियूं कढंदा आहिनि ऐं ख़ुशी कंदा आहिनि जीअं ईद वारो समां हूंदो आहे। सो असां बि जेके आहे सो सिंधी आहियूं ऐं असीं बि मल्हाईंदा आहियूं, टोपी पाईंदा आहियूं, अजरक पाईंदा आहियूं ऐं दोस्त आहिनि, वेंदा आहियूं पाण में। पोइ सकाफ़त जे हवाले सां कचहरी थींदी आहे असांजी। असां ईद जीअं जेका आहे सो ॾींहुं ही मल्हाईंदा आहियूं ऐं मुंहिंजो सभिनि खे पैगाम आहे त सभई दोस्त जेके बि सिंधी भाइर आहिनि त हिन खे जेका आहे सो असांजी सिंध जेका आहे उहा तमामु क़दीमी आहे। सो हीअ शइ जेका आहे सो कॾहिं ख़तमु थियण वारी न आहे, त इन खे उजागर करणु असांजो दाइमी फ़र्ज़ु आहे त असां सभु दोस्त इन ॾिहाड़े खे गॾिजी ऐं मल्हायूं त जीअं दुनिया में जेका आहे सो इहा मैसेज वञे त हीउ पंहिंजो कल्चर जेको ॾींहुं आहे उहो कोन छॾियो आहे ऐं उन खे मल्हाईंदा रहनि था। जीअं त साईं तव्हां चयो त 3 डिसंबर ते तव्हां ॾिहाड़ो मल्हाईंदव, मुंहिंजो तव्हां सां इहो सुवालु आहे त तव्हां ॻोठ में मल्हाईंदव या शहर में मल्हाईंदव? असां ॻोठ में मल्हाईंदा आहियूं ऐं जे शहर अचणु थी वियो त पोइ उते बि जेके आहे सो दोस्त गॾु थींदा आहियूं, उते बि मल्हाईंदा आहियूं। जीअं नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु हुआसीं साईं इमरान शाह सां गॾु, जंहिंजी गुफ़्तगू तव्हांखे ॿुधाईसीं। फारूक अली जूणे जो साथी रिपोर्टर ग़ुलाम हुसैन ख़ासकेली सां गॾु इबरत न्यूज़ काज़ी अहमद।